अल्लाह ताला फरमाया या अय्युहन्नास, ए इंसान हो, मा गर्रका बिरब्बिकल करीम, ए इंसान कह तो के धोखे में विधो जो मां सखी रब के छदे दिनुई। मुसलमानों क़यामत जे निहाणे रब करीम इंसान दे मुतवज्जह थी करे फरमाइंदो ऐ इंसान कह तो के धोखे में विधो जो मां सखी रब के छॾे ॾिनई। मुंहिंजी सकाई हथ ॾिना माए, अखियूं ॾिनियूं माए ॾिसण लाइ, कन ॾिना माए ॿुधण लाइ, ज़ुबान ॾिनी माए ॻाल्हाइण लाइ, पेर ॾिना माए हलण जे लाइ। हर नेमतुनि सां मां ख़ुदा तोखे नवाज़ियो। औलाद ॾिनी माए, माल ॾिनो माए, मिल्कत ॾिनी माए, हर चीज मां ख़ुदा तोखे अता फरमाई आहे। पोइ इन चीजुनि जे बावजूद, नेमतुनि जे बावजूद कंहिं तोखे धोखे में विधो आहे जो मां रब करीम खे छॾे ॾिनई। अल्लाह साईं तो फरमाया अय्युहन्नास मा गर्रका बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसवाक फअदलक फ़िअय्यि सूरतिन मा शाअ रकबक। अल्लाह तो फरमाए जेड़ो सोनो बनायो माए, अल्लज़ी खलक़क पैदा कयो माए, जे चाहियो तीअं ई सोनो ठाहे छॾियो माए। ॻाल्हाई न अल्लाह तो चे मां इंसान के सुहिणो बनायो आहे। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह तो फरमाए इंसान के सुहिणो बनायो आहे, ताकत वारो बनायो आहे, वॾो शान मां इंसान के ॾेई करे पैदा फरमायो आहे। हदीस कुदसी में ईंदो आहे त अल इंसानु सिर्री व अन्ना सिर्रुहु। फरमाए तो मुझे रब करीम मां इंसान जो राज आया, इंसान मां अल्लाह जो राज है। पेचीदा लफ्ज है अल इंसानु सिर्री व अना सिर्रुहु। इंसान मुझो राज आ, मां इंसान जो राज आया, यानी इंसान जे करे मुखे समाए विझे। ॻाल्हायो नथा या वरी समझो नथा? समझो था सिंधी? ये नथा समझो तो पोइ बिरो ई की में आवाज कंदुसि। ॻाल्हाए छो नथा? सिंधी में क्या ना बिरो की में क्या खुली छो न जाओ। हेडे तवज्जो फरमा रसूल जे मोहब्बत रखण वारो अल्लाह तो फरमाए केड़ो सोनो बनायो थमाए, सोनो बनायो माए, ताकत वारो बनायो माए। फरमाए तो मुझे रब करीम शान वारो नबी, इज्जत वारो नबी, मकाम वारे नबी असा तवा के बुधायो हबीब जे प्यार करण वारो अल्लाह ताला इंसान के पैदा फरमायो, उनके शान दिनो, इज्जत दिनी, मकाम दिनो। अल्लाह खालिक कुल्ल शैइन, अल्लाह सबनी जो खालिक आ, सबनी के रब करीम पैदा फरमायो। पर या अय्युहल इंसान या अय्युहन्नास इन कुंतुम फी रैबिम मिनल बास फइन्ना खलकनाकुम मिन तुराबिन सुम्मा मिन नुतफतिन सुम्मा मिन अलकतिन सुम्मा मिन मुरगतिन मुखलकतिन गैर मुखलकतिन। अल्लाह ताला जी जात पाक फरमायो ए इंसान इन में शक शुबो कोने जो मां रब करीम तोखे पैदा फरमायो आ। व इन्ना खलकनाकुम मिन तुराबिन, मां अल्लाह जी जात पाक तोखे मिट्टी में पैदा फरमायो आ। सुम्मा मिन नुतफतिन, पानी जे कतरे में पैदा फरमायो आ। सुम्मा मिन अलकतिन, मां रब करीम तोखे वरी रत जो दिग बनायो आ। सुम्मा मिन मुरगतिन, वरी गोश्त जो टुकड़ो बनायो आ। मुखलकतिन गैर मुखलका, फरमाए सोनो पैदा फरमायो मैं, अगे में सोनी सूरत नहीं, मां रब करीम तो के सोनी सूरत नहीं करे पैदा फरमायो आए। डाडिया तो जाओ हाँ बा मिट्टी मां, पानी मां,
रत जे दिग मां गोश्त जे टुकड़े मां वरी इंसानी सूरत बनाई मैं बार जी जिंदगी ॾिनी मैं अम्मा जे पेट में बार बनायो मैं वरी अम्मा जे रहम में ठायो मैं शान ॾिनो मैं जॾहिं वॾो थी वई मां रब खे इज्जत ॾिनी मैं छो पैदा कयो थ मैं या अल्लाह छाजे करे अल्लाह फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह फरमाए इंसान ऐं जिन्नन के मां न पैदा कयो आहे पर पंहिंजी इबादत लाइ पैदा फरमायो आहे छाजे लाइ आवाज न आयो पंहिंजे इबादत जे लाइ मां रब करीम तोखे पैदा फरमायो आहे त मुंहिंजी इबादत कंदो कर मूंखे यादि कंदो कर हा वॾे में वॾी इबादत कहिड़ी आहे अकीमुस सलात वातुज़ ज़कात अल्लाह तो फरमाए ईमान वारो नमाज कायम कंदा कयो छा आवाज न आयो निमाज पढ़ंदा कयो निमाज कायम कंदा कयो नबी जे प्यार करण वारो क़यामत जो ॾिहाणो थींदो जेको निमाज नथो पढ़े पियो जेको इबादत न कंदो आहे जेको रब खे सजदो न कंदो आहे जेको मस्जिद वञी रब खे राज़ी न कंदो आहे हा क़यामत जे ॾिहाणे जॾहिं जहन्नम जे अंदर वेंदा जहन्नम जे अंदर वञी किरंदा उनखे जहन्नम में विधो वेंदो त जन्नत जे पासे ॾांहुं दरवाज़ो खुलंदो दरी खुलंदी उहे जन्नती जवान ॾिसंदा पया अहमद खान जे गोठ वारो हमरा बेनिमाज़ी वो भी जहन्नम में है मियो खान वारो मियो काही वारो वो भी जहन्नम में है भुंडन वारो बेनिमाज़ी भी जहन्नम में है हाफिलन वारो भी जहन्नम में है यानी जेको भी नमाज पढ़े केड़े भी गोठ वारो है उनके सुञाणी दो फिलाणो जहन्नम में सड़ी रहियो है छा चवंदो फी जन्नतिन तिन यतसालून अनिल मुजरिमीन मासलककुम फिस्सकर छा चंदो केर सवाल कंदुस जन्नत वारा सवाल कंदा अनिल मुजरिमीन उन गुनाहगारन को मासलककुम फिस्सकर ओ जहन्नम में वजण वारा केड़े सबब जे करे तू जहन्नम में अल्लाह गलाए तो सही छाजे करे जहन्नम में वई छो जहन्नम में वई उते त गड हुंदा हासे गोठ में गड ओताक में गड घर में गड खाइण में गड उथण में गड वेहण में गड जाते काते गड हुंदा हासे मिट माइट भी आहियो दोस्त भी आहियो छा थियो सी मां सलककुम फिस्सकर केड़े काल जे करे तोखे जहन्नम में विधो वियो आ उहे पाण जहन्नम वारा चवंदा त कालू लम नकुम मिनल मुसल्ली सुभान अल्लाह छा चवंदा असां नमाज न पढ़ंदा हासे छा चवंदा खुली चव नमाज न पढ़ंदा हासे आज़ान मिलियो हमरा टेलीविजन जो आवाज खोले छॾियो आज़ान मिलियो राग जो टेप खोले छॾी आज़ान न ॿुधई कलमो कोन पढ़ी मस्जिद में न आयो घर में वेठो टेको वेठो वो मुसलमान भा अज आयो सुभाणे न हूंदासे कल अब हुयो अज कोने कुरान करीम फरमायो त वलन युअखिर अल्लाह नफ्सन इज़ा जा अचल अल्लाह तो फरमाए मां रब करीम जो तरफा मौत इंदो मुकर्रर टाइम में इंदो तो मोटंदो न मोटंदो गलायो न था तवा मौजू एडो रखियो न तने चुप थी आओ तवा रखियो मां तो मोटंदा न हां नबी जे प्यार करण वारो हां नबी जे मोहब्बत रखण वारो मुझे सोने नबी से प्यार करण वारो मुझे आका ने पर रखण वारो नमाज हेरे तवज्जो फरमा नमाज उहा शैया उहे शान वारी नमाज रब करीम नमाज जो मुजमो बयान फरमायो आदम अलैहिस्सलाम जे मथा फजर जी नमाज फर्ज ही इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथा ज़ुहर जी नमाज फर्ज ही यूसुफ अलैहिस्सलाम जे मथा असर जी नमाज फर्ज ही ईसा अलैहिस्सलाम जे मथा मगरिब नमाज मूसा अलैहिस्सलाम जे मथा इशा नमाज पर मोहम्मद जे उम्मत जे मथा पंजे नमाज अल्लाह फर्ज करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा गला ॾाढा
मौत पोइते न मोटंदो जॾहिं साथ न पए सॾ कयई तॾहिं ॿुधुई न ॿोड़ी वरतुई न पिरीअ जे पलांद ख तू डुकी ऐं डोड़ी हाणे नाक थी न दोरी जो रुञ में रिहा करी जॾहिं वाहुड़ खे वहुयो तॾहिं मछ मोटणा जी न कई अरे जॾहिं जवानी हई जान में ताकत हई जॾहिं कुवत हई पो कोन मोटे पो इबादत दे नाए पो मस्जिद दे नाए पो तिलावत में नाए पो जिक्र में नाए अल्लाह जो फर्ज अदा न कई रब जो जिक्र न कई दिल पर नबी जी सलात न पढ़ी हाणे जॾहिं महिल कुराड़ो थियूं हली न सघंदो उज़वा कम छॾे ॾिया आहिनि पो छा दर जवानी तो पे करदन शेव ए पैगंबरी पी दर पीरी गुर्ग जालिम में शब्द परहेज़गार जवानी जी इबादत नबियुनि जो शेव आहे अबा बखड़ सॼी उमिरि बकरियूं ऐं रिढूं खाधियूं जॾहिं दंत फटी विया कुराड़ो थियो पोइ थो चए मां बुज़ुर्ग चुप थी वियो पोइ चवंदो मां बुज़ुर्ग कुराड़ो थी वेंदो पोइ चवंदो त सही हाणे छा कयूं इहो बि मां शुक्र कंदो हां जो कुराड़ा मस्जिद ॾे अचनि था सुभान अल्लाह सुभान न त हिकड़ा त वरी एड़ा कुराड़ा कुरानी हिन जो ईद बि न पढ़ चुप थी वियो तहां जे ॻोठ वारा न मां लाड़काणे वारे जी ॻाल्हि कर हिकड़ा त एड़ा जो ईद ई न पढ़ चुप थी सॼी ज़िंदगी सजदो न ॾिनऊं नबी जे प्यार करण वारो मुझे दिल पर नबी जी मोहब्बत रखण वारो नबी सां प्यार करण वारो जेको नमाज न पढ़ंदो जॾहिं क़यामत जो ॾिहाणो थींदो रब वाहिदुल क़हार जे जलाल में ईंदो रोज़ महशर के जाए खुदा से बुवत अवली से पुरुष शश नमाज बुवत क़यामत जे ॾिहाणे पहिरियों पहिरियों अल्लाह पुछंदो त नमाज पढ़ी है या न अरे खुदा ये न पुछंदो त मेहूं घणियूं हई खुदा इहो न पुछंदो त अन्न चोराई या पंहिंजो चुप थी वियो पहिरियों नमाज जी पुछा थींदी पोइ अॻिते हली चोरी वारनि जी खानर थींदी सुभान अल्लाह चुप थी वियो रोज़ महशर के जा खुदा से बुवत अवली से पुरुष शश नमाज बुवत क़यामत जे ॾिहाणे पहिरियों पहिरियों नमाज जी पुछा थींदी फरमाइनि था कि रब करीम वाहिदुल क़हार जे जलाल में आयो त हिकु फर्ज़ नमाज जे एवज़ में 70 साल जहन्नम में साड़ींदो अल्लाह अल्लाह बचाए आमीन खुली आमीन चो ॾाढा आमीन चो ॾाढा ओ मुसलमान जे जन्म खां न ॾिनो मां तोखे ॾस ॾियां हीअं कंदो कर कॾहिं माची सजी थी नी ॿार रुगो आंगुर खे ॾे आंगुर के बाहर ॾिस ईज़ाओ अचे थो या नथो अचे नबी जे प्यार करण वारो या घर में तव्हां बाहि ॿारींदा हो या बाहि आवाज़ कंदी आवाज़ ॾिसंदा हो सूसत कंदी छा चवंदी किताबनि में ईंदो चवंदी या अल्लाह मूंखे जहन्नम जे बाहि खां बचाए जाए असां गौर पिया चऊं खुदा जो खौफ कौन है खुदा जो डप न है पंहिंजो माल आयो चट जुआ जो माल आयो चट ब्याज जो माल आयो चट हाँ रिश्वत जो माल आयो चट जादू अचे न समझदा से हिलाल या हराम न ॻाल्हाई हिलाल हराम न सोचींदा से आयो हड़प थी वियो चुप थी वियो अल्लाह क्यों न सोचींदा से हिलाल यहरम ओ मुसलमान भा या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम अहलीकुम नारा ए ईमान वारो पाण खे पंहिंजे बच्चन खे जहन्नम जी बाहि खां बचायो
पान के भी बचायो जहन्नम जे भय का भी बचायो तवज्जो फरमाए तर्ज पे कया पिटाई तो फरमाए जदे वाह रखे वहोयो तदे मच्छ मोटन जी न कई चौ बिछदी छिहू थो वो पई पह अरे सर मथो सहो ममे जुमलाहन जो इज़राइल मथायो सहचे कढियो हाने परेशान जान के हिलाइंदो हाने छड तमाए बाज कया देव मुकरर थियो कौन छडियो वींदो अब गुगी वाला वो पानी वाला वे हाली तो को भी पूछा थी अब वो वे तू भी वे सब वे गिलास वाला वे तू भी तो के मयार कोन नहीं दादा तो गोठा याद है पानी न प्यारी वे थोरो बुद्ध एतरो पानी पियाना जो सवाब कोने जेतरो कुरान बुधण सवाब सुभान अल्लाह खुली चा नबी जे प्यार कनवारो जदे इज़राइल मथो ईंदो तां जो गोठ भी ईंदो चुप थी जो हां मुल्क के निहोड़े छजो थई जान वया अबू वयो अम्मा वई भाई रविया मित्र विया दोस्त विया सारो कुटुंब हलियो वियो सोच कोन कई त कल अबू वियो कल अम्मा वईया कल भा वियो कल सोट वियो कल मां साथ वियो अज असा के भी ओडे वणो अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह छा चयो भिटाई हां नबी जे प्यार कणवारो पुनल तई तुम पाण पर आऊं भी कुछ अग भरी थिया नचयई न अल्लाह तो गफूर मुस्तफा भी करीम आवाज न थोचे मुस्तफा भी करीम नबी जे प्यार कणवारो मरियो हमना के खयूं था वंजन खटतिया पुट रोन था अब रोए थो भाई रोन था मिट रोन था ताहू था कन पया हजरत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह अचन था पया हमरा ताहू था कन पया भिटाई बरसा भी ही रोन लगो उन रोई चुप कयो भिटाई अन्या रोए थो अल्लाह तो उन्होंने मुंह तो करे चवे छो थारो छो बस क्यव चई सही रो प्या ता माइट मरिया भिटाई फरमे अफसोस असा हलऊं था किबला छो फरमायो तहां रो प्या मां पियो सो प्या ता पंजे गुनाहन जी माफी लाए था रोवन इन जे करे मां भी बरसा वेही करे रोवण लगुस त मौला हे भी रोनी था मां भी तो के परचाण ला रोवा थो औ मस्जिद रे टप जैसे रो जैसे मयार चुप थी बाकी धार लगी हुई दस अब्बा घर जो वडो तू है मिट्टी बने मुंह में विझंद उनके पूरे मोटी दा त बे डी हते कुहाड़ी कोले ते खण दे चुप थियो ब्या वरी गोठ वारा छा चन यार हे छोरो न बची सकतो अरे छो जैसे पीउ सा दिल हस पाण खणी दो हणे देरी नथी बे दिहाड़ ते कुंडी में खपाई चुप थियो गलाए छनदा काटन जा कपड़ा लगा टाट तो घुमंदो होते कदे थियो मालो खपाए कदे थियो न्याणियूं खपाए अल्लाह हाने आजाद जो थियो चवण वारो जो न रहियो ओ न्याणन खपाइण वारा मुझे नबी खपाए हा न न्याणी पंजी पैसन को सवा दे न अरे मुझे मोहम्मद पंजो न्याणियूं फी सबीलिल्लाह दी सुभान अल्लाह नचयई ऐ असा चंदा से सही असा त फी सबीला था जऊ पर डाच जो लख था वठो चुप थियो डाच जो सही हुन के दीदा से उन के काढो नींदो पहिरो त लख के पाण कुतर कंदो चुप थियो अरे छोरा ए मणो अटे जो त वठिया जेस ताई शहर दे आज वठण हलो
बाबा जे लाज जे हा वठ जे हा तो मदीने जो साईं सईदा फातिमा के जंडर न ॾियनि हा अरे ख़बर जो बिस्तरो न ॾियनि हा ऐं मुस्तफा पंहिंजे न्याणी के ॾाज में क़ुरान करीम ॾिनो असां पंहिंजे न्याणी के ॾाज में टेलीविजन चुप थी वियो टेलीविजन ॾींदा से त मारी न्याणी ड्रामा वेठी ॾिसे अल्लाह पन में रखे अरे जेॾी महिल उन मैयत खे खयूं था वञनि पिया गुनहगान रड़ियूं कंदो आहे दुआऊं कंदो आहे ओ ॻोठ वारो ओ माइटो काॾे था खयूं वञो ऋण पट ते कसम तो अल्लाह जो रात जो ऊंदाही थी वनी तवा तखणी दरेला हो बुले दी हो चांडिया हो बीवियूं जातियूं आयो तवा के खणी रात जो ढव भव न थे पर कदे कदे ऊंदाही में छिरक खणी थींदा हुंदा पर अदा केडा भवसन पर जने अकेलो खणी वञन्स वनी मुकाम में लायंस मिट्टी जा मण मथो विझंस अरे मिट्टी जा मण मथो विझंदा सब तवज्जो फरमा जे कने गुनाहगार हुंदो आ त मिट्टी मथो विझंदा हो तवा सा ॻाल्हाईंदो आ छो था मांखे लटियो वरी जॾहिं मोटंदा पोते निहारू मोटंदा आहिनि मुंहिंजे नबी जो आहे त सौ त नालेन तव्हांजे जुतनि जा खड़का मैयत कब्र में उथंदो आ अवां मोटंदा हो उहो चवंदो आ मूंखे अकेलो छॾियो था वञो अरे मूंखे कंहिंजे सहारे छॾियो था वञो अबो भी मोटियो थो वञे त भाइर भी मोटिया था वञनि दोस्त भी मोटा था वञनि हे मण मिट्टी जा मथो रखियो करे मोटिया था वञो मूंखे कंहिंजे सहारे छॾियो था वञो पर सुन्नियो जे नेकियूं कंदे निमाज़ूं पढ़ंदे ज़िक्र कंदे इबादत कंदे वो जॾहिं कब्र में पहुचंदे तो खुदा तो जाने या निमाज़ फजर दोपहरिया दोपहरिया मगरिब इशा है हीअं तुझे चौधारी नूर वांगे थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो नौजवानों जिंदगी भजी न विञायो अरे जिंदगी जो लम्हा लम्हो क़ीमत अथव जिंदगी जी घड़ी घड़ी कीमत अथव तव्हां चवंदा हो यार हे वॾड़ो थियो हे 80 साल जो थियो मां चवंदो हा वॾड़ो न थियो आ नंढड़ो थियो चंदे बोली साहब इहो कीअं अबांजे वॾो थो थे त उमिरि खुदा जेकी लिखी आ उन मां घटि थी थिएस हाँ वाह जे 50 साल उम्र अल्लाह लिखी आ जे 30 सालन जो थियो आ त 20 बचस 40 जो थियो आ त 10 बचस अब नंढो थियो न वॾो त उहो थे जेको नओ पैदा थियो आ ओ मुसलमान जवानी थी इए न विञाए फज़ूल न विञाए हाणे कब्र जे अंदर पहुचंदा हो उन कब्र में मलाइका ईंदा आहिनि मुंहिंजो सोनो नबी थो फरमाए त कारन तारन सां हूंदा आहिनि कारन शिकलन सां हूंदा आहिनि अंदर रही ईंदा आहिनि एॾो वॾो आवाज़ कंदा आहिनि जो उन मैयत जो दिमाग़ कम न कंदो आहे फरमाइनि था उथारे विहारींदा अथसि जॾहिं उथी वेंदो आहे अरे उन्हनि खे ॾिसण सां ॾकी वेंदो उन्हनि खे ॾिसण सां दाहूं निकिरी वेंदसि अदा दुनिया में का भला ॾिसंदो आहे त भॼी जान छॾाए अरे रड़ियूं करे जान छड़ाए तो भाईर के सॾु करे अब्बे के सॾु करे माइटन के सॾु करे पर यार कारन शिकलन वारा अंदर ईंदा गाढ़न तारन वारा अंदर ईंदा वॾे करकतन आवाज़ सां अंदर ईंदा यार वो मैयत भजे त काॾे भजे खुदा तो जाने दिमाग कम न कंदुसि वे मलाइका उनखे चवंदा मिर रब के तुझो रब केड़ो आ ओ मुसलमान भा
जे दुनिया में रब करीम के राजी क्यों हुंदई, जे रब करीम जी इबादत कई हुंदई, जे 5 वक्त नमाज पढ़ी हुंदई, जे कुरान करीम जो तिलावत कई हुंदई, जे जिक्र दुरूद सलाम पढ़ियो हुंदई, ते जवाब ॾेई सघंदो। जे करे न पढ़ियो हुंदई त चवंदो मलाइको ला अदरी, मां नथो ॼाणा, मां नथो ॼाणा त केरु मुंहिंजो रब्बू। पुछा कंदसि मां दीन का, तुझो दीन केड़ो आ? अदा जे दीन में दुनिया में लाड़ो न हुजेस, इस्लाम सा दुनिया में प्यार न हुजेस, चवंदो त मां इस्लाम नथो ॼाणा। अरे ये कदे मुझे महबूब करीम अचे दरवाजे का बीहंदा, चवंदसि मां तकूल फी हक हाज़ुर रजुल मोहम्मद, इन महबूब के दुनिया में छा चवंदे हैं यार? चवंदो त साईं मां चवण कोन वतो मांस, मुखे यो मोहम्मद चई वियो त नमाज पढ़ जाए, मां कान पढ़ी मांस। इन महबूब चयो त तिलावत कजाए, हेडो सवाब थींदी कोन कयो मांस। इन मुस्तफा चयो त जिक्र कजाए, हेडो शान मिलंदी, मां कोन कयो मांस। इन जो मां चवण न वतो, नबी जे प्यार करण वारो मुंहिंजो दिल पर नबी पोइते मोटियो हलियो वेंदो। जो अदा जद मदीने जो साईं पोइते मोटंदो तो उन मैयत जे रूह के खणी मलाइका रब जे बारगाह में वींदा त महबूब बोला, हिन तुंहिंजे नबी खे न सुञातुई, हिन तुंहिंजे नबी जो कदुर न कई। नबी जे प्यार करण वारो, मुझे मुस्तफा करीम जे मोहब्बत रखण वारो, त रब चवंदो त मलाइको इन रूह ते लानत विझो, फिटकार कयोस। वनी जमीन मलाइकन के चो त इन ते फिटकार कन, जमीन वारन के चो त फिटकार कन, वरी मोटाए उनके कब्र जे अंदर आनींदा, सजे पासे नो दरी खोलींदस, ये जो नजर कंदो त खुशबूदार जन्नत नजर ईंदस, वडियूं वडियूं जन्नत जूं महलूं नजर ईंदस। वो चवंदस ये तू जेला खुदा पैदा कयो हूं, पर तू मुस्तफा के न सुञातो आ। दुनिया में मुझे दिल पर मोहम्मद जो चवण कोन वतुई, दुनिया में मुझे नबी जो ख्याल कोन कई, त जेकर इहो तुंहिंजे लाइ नाहे, वरी जॾहिं खॿे पासे ॾांहुं दरी खोलींदसि त जहन्नम जी बाहि हूंदी, जेकी बाहि बाहि खे पई साड़ींदी। ओ मुस्लमानो, चवंदा हो त तख्ता मथा ॾियोस, अरे जमीन खे सुठो ठाहियोस, कब्र खे कुचादो कयोस, मता यार जवान बेड़ो जवान मता जमीन वेझी थी वञेस। पर मुझे सोने नबी फरमायो, जेकर मुस्तफा करीम जो चवण न वतई, नबी जे फरमान ते न हलियो, ओ या जमीन हेॾे बूढ़े ख्याल कर, या जमीन ही पाण में मिली वेंदी। मुझो नबी तो चवे ही मुस्तफा ॿुधायो त साहब ये पासिरूं ही पासरनि मां निकिरी ईंदियूं। ये पासियूं पासरनि मां निकिरी ईंदियूं। खुदा तो जाने कसम थी अल्लाह जो केॾियूं रड़ियूं कंदो हूंदो, अरे केॾियूं त दाहूं कंदो हूंदो। पोइ छा दाहूं करे चवंदो त मलाइका हाणे मूंखे छॾियो त मां वञी रब खे राज़ी कयां, वनी इबादत कया, वनी कुरान पढ़ा, वनी जिक्र कया, हाणे मांखे मोकिलजो। त मलाइका चवंदसि हाणे इजाज़त कान्हे। पोइ चवंदो भला एतिरो त छॾियो त पोयनि खे त ॿुधाए छा? अरे माइटनि खे त चवां त मुंहिंजो ही हाल अथव, तव्हां नमाज़ पढ़ो, मूंसां ही हालत थी अथव, तव्हां त रब खे राज़ी कयो। मुझो ही हाल थियो अथव, तव्हां त रब करीम जी इबादत कंदा कयो। त मलाइका चवंदा तव्हां खे नबी न ॿुधायो, तव्हां खे आलिमन न ॿुधायो, तव्हां खे क़ुरान करीम न ॿुधायो, तंहिंजे करे हाणे तोखे मोकल कोन था ॾियो। नबी जा आशिको ये पासरियूं पासरनि मां निकिरी ईंदियूं। अल्लाह अल्लाह। अरे इहो अज़ाब जॾहिं ख़तम थींदो त वरी मलाइका ईंदा, वरी मलाइका गुड़ज़ खणी ईंदा। मुझो सोनो नबी तो फरमाए त उन्हनि जे मगज़ में गुड़ज़ हणंदा, मगज़ जरा जरा थी वेंदो। फरमाए तो मुझो मुस्तफा त उन गुड़ज़नि में एॾो त इज़ाव आहे जो मुझो नबी तो पए त जबल ऊद ते हणनि त टुकड़ा टुकड़ा थी वञे।
अरे मुझे सुने नबी फरमायो त जबल के हड़न त जबल टुकड़ा टुकड़ा थी वने। मुझे मुस्तफा फरमायो त ये मगज में गुड़ हणंदा, फरमायो वरी गुड़ लगंदा वरी मगज सही थींदो, वरी गुड़ हणंदा इहो अज़ाब हलंदो। फरमायो जद इहो अज़ाब खत्म थींदो त रब करीम विछू मोकिलींदा। मुझे सोने नबी फरमायो त उन विछुन जो कंध उठन जे कढन जेड़ा हुंदा। मुझो मुस्तफा तो फरमाए उन मैयत के यो विछू पटींदा। मुझे दिल पर नबी फरमायो तो उन जो इजात एडो हुंदो जो कब्र खां निकरी गो फूक जन त पूरी जमीन ते सलो साओ न जमे।